अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो जीएम न्यूज़। आऊं आहियां सलमा। त बसि बदीन खां रिपोर्ट। गुलाम मुस्तफ़ा कोसो। फरहान आलमानी जे घर ते हमलो, नेशनल प्रेस क्लब बदीन ते प्रेस कॉन्फ्रेंस। तफ़सील मूजिब बदीन कैंट रोड जे रवासी फरहान आलमानी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो, काल मुंहिंजे घर ते ॿाहिरि खां आयल नाले ईसा संग्रासी, जेको 4 खां 5 गाॾियूं भरे असांजे घर ते अची मुंहिंजी पुछा करण खां पोइ मुलाज़िम सां गार गंद करे बदतमीज़ी कई ऐं घर ते पथराव करे घर अंदरि दाख़िल थियण जी कोशिश कई। फरहान आलमानी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो, ईसा संग्रासी हैदराबाद जो रवासी आहे। उन सां गॾु बदीन जो एहसान जमाली पिणु गॾु हो, जंहिं माण्हू खे वर्ग लाइ असांजे घर ते हमलो कयो। फरहान आलमानी ॿुधाईंदे चयो, असां काल बदीन थाणे ते एनसी कटराए छॾी आहे। असां आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी बदीन कमर रज़ा जसकानी खां इंसाफ़ जी अपील था करियूं। फरहान आलमानी एसएसपी बदीन खां तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कंदे चयो त अगरि मूंखे या मुंहिंजी फैमिली खे को बि नुक़सानु थियो त उन जा ज़िम्मेवार ईसा संग्रासी ऐं एहसान जमाली हूंदा। इरफान आलमानी जे मुलाज़िम मोहम्मद अशरफ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो, जॾहिं ईसा संग्रासी ऐं एहसान जमाली हमलो कयो त मूंसां नंढड़ा मासूम ॿार गॾु हुआ, जिन्हनि में ख़ौफ़ पैदा थी वियो आहे। ऐं उन्हनि ॿुधाईंदे चयो त मूंखे उन्हनि खां ख़तरो आहे, मूंखे बि तोहफ़ुज़ ॾिनो वञे।